ख़बर शामिल कयूं था दादूअ मां। ब्यूरो चीफ फिदा हुसैन पंवर जी रिपोर्ट मूजिबि सिंध जी न्याणी उमे रबाब चांडियो जे 3 घर भातियुनि ॾाॾे पीउ ऐं चाचे जे क़त्ल केस जी ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी कई वई। ॿुधणी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज हसन अली कलवर जी अदालत में थी। फरियादी परवेज़ चांडियो उमे रबाब चांडियो वकील सलाहुद्दीन पंवर सां गॾु अदालत पता इल्ज़ाम हेठि आयल पाकिस्तान पीपल्स पार्टी जो MPA सरदार अमन चांडियो ऐं बुरहान खान चांडियो ऐं उन वक़्तु SHO करीम चांडियो अदालत में पेश थिया। केस में गिरफ़्तार जवाबदार जुल्फ़कार अली, गोहर चांडियो, सिकंदर मुर्तज़ा चांडियो ऐं ॿियनि खे हैदराबाद जेल पुलिस अदालत में पेश कयो। केस जे मशीर बख़्त अली चांडियो खां इल्ज़ाम हेठि आयल धुर जे वकील पारां पुछा मुकमल कई। अदालत ॿुधणी 11 मई ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां उमे रबाब चांडियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सरदारनि जागीरदारनि ख़िलाफ़ शाहिदियूं अदालत में रिकॉर्ड थी चुकियूं आहिनि। मूंखे पूरी उमेद आहे त क़ातिलनि खे फांसी जे फंदे खां केरु बचाए नथो सघे ऐं असीं ॾिसूं पिया त क़ातिल फांसी जे फंदे ते लटकियल आहिनि ऐं क़ातिलनि जो अंजाम हाणे तमामु वेझो आहे। केस फाइनल थियण वारो आहे। मूंखे उमेद आहे त अदालत मूंखे मायूस न कंदी। मुंहिंजे ॾाॾे पीउ ऐं चाचे जे खून सां इंसाफ़ थींदो।